नाज़िन सॼी सिंध जियां ठुल में भी महांगाई चोट चढ़ियल है। मच्छी, गोश्त, सब्जी, फ्रूट समेत ॿियनि शयुनि जे अघनि में वाध थियण करे शहरी सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मुख़्तियार अहमद डोल जी ही रिपोर्ट। जी त पूरे पाकिस्तान जी सिंध जो ठुल शहर जो महंगाई के हवाले से मजदूर जो 500 रुपया दिहाड़ी कमाने वाला खंड हुए, गिह हुए, दाल हुए, सब्जी हुए, गोश्त हुए, 400 रुपये मुर्गी थी वही है। जो यूटिलिटी स्टोर जो सामान रखे हुआ मानू गरीबन के रिलीफ के लिए, पर उन उते भी रिलीफ गरीबन को कोन पे उहे दुकानदार के वेकरो कयो। अॼु असां जेके शहरवासी मौजूद अचो तो ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि खां पुछा कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असां पाण बि वोट पिटाई के ॾिनो आहे या कंहिं ॻाल्हि अॼुकल्ह हिन टाइम जो पेट पालण बि ॾुखियो थी पियो आहे। बसि अलाए तर्स पे बाक़ी हुक्मरान जेके आहिनि हितां जा हद खां वधीक क्रॉस करे चुका आहिनि। असां पंहिंजे पेट पालण खां ॾुखियो, हर शइ महांगाई हद जी थी वई आहे। गिह 230 रुपया किलो आहे, खंड भी महांगी आहे, गरीब आवाम सफ़ा पिड़जी वियो आहे। पाकिस्तान ठाराईंदो नओ पाकिस्तान त ठाराए बदिरां सॼो पाकिस्तान ठाराए छॾियो अथई ऐं दर पदर थी विया आहिनि, वीचारा खेमनि में वेठा आहिनि। पर महंगाई एडो करे छॾी त अटो, खंड, चीनी, गिह जेको भी महंगाई ते अरूज जे करे छॾी, जीअं जंजाल गवर्नमेंट करे छॾियो आहे। असांजो अवाम जो गरीब माण्हू, हारी माण्हू, रोज़गार वारो गरीब काॾे वञे। महंगाई एडी थी वई आहे, रुपए वारी शइ 20 रुपया थी वई आहे। सखर में माल मिले ही नथो, सफ़ा एडो महंगाई थी, एडी महंगाई थी, माण्हू अचनि ही नथा, सफ़ा एतरी महंगाई थी वई आहे, एतरी महंगाई थी वई आहे। असां हिन मौसम में वांदा वेठा, हिन मौसम में 20,000, 25,000, 30,000 सेल खणंदा, हाणे 8,000, 10,000 छा ख़र्चा लॻी वञनि। छोकिरा आहिनि, मसवाड़ आहिनि, 20,000 सफ़ा एडी महंगाई थी वई आहे, एडी महंगाई थी आहे। टमाटा ॾिसो, बसर ॾिसो, अटो ॾिसो, चांवर ॾिसो, एडी महंगाई थी वई आहे, एडी महंगाई थी वई आहे, एडी महंगाई इमरान खान कई, एडी महंगाई तब्दीली सरकार में छा थी वियो आहे। महंगाई इन हद ताईं पहुची वई आहे जो गरीब माण्हू ज़हर जी गोरी खाइण जे तरा पैसा भी न अथसि, पर पंहिंजा बच्चा काॾों पाले। वञे तो मज़दूरी दे 500 रुपया खणी अचे, उनजी 8 फैमिली या भाती हुजनि, 8 माण्हू काॾों पलंदा। इहा इमरान खान चढ़ियो, असां चयासीं ख़ुशामदी हूंदी गरीब जे लाइ। गिह सस्तो थींदो, खंड सस्तो थींदो, खंड 120 रुपया किलो, गिह 250, 300, मुर्गी 400 रुपया किलो। उस्तादनि जो पगार भी न वधिया आहिनि, ॿियो वरी ग़रीबनि जा घर ड्राए विया आहिनि, काथे रहनि, ब कमरा दीवारूं सभु ड्राए रखी छॾिया आहिनि। महंगाई ख़त्म कयो, इमरान खान चढ़ियो त महंगाई ख़त्म कयो। महंगाई साईं 100% वधी वई आहे। जेके आलू नायंग 20 में किलो, अॼुकल्ह 100 में किलो मिलंदे साईं। टमाटा खई हाणे सस्ता थिया आहिनि, छो जो असांजे सिंध जा लथा न, सिंध वारनि खे भई न हूंदो आहे अघु, भई पंजाब खां ईंदा 200 में थी वेंदा। मुर्गी ॾिसो तव्हां 180 वारी 340 रुपया हली थिया साईं।